अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे शो पिया सिंधवाई सां आहियां ज़ोएब ज़रदारी। नाज़रीन, असां हिकु भेरो ॿीहर अॼु वरी नेब खे ज़िक्र हेठि आणींदासीं। नेब जीअं तव्हांखे कुझु ॾींहं अॻु में प्रोग्राम में ॿुधायोसीं त भेरिया टाउन जी जांच करे रही हुई, पर हाणे नेब जेका आहे उहा हिकु वधीक ॿी जांच शुरू करे रही आहे, जंहिंजे मुतालिक़ मां ॿ ॾींहं अॻु में बि हिकिड़ो वीलॉग में तव्हांखे हाल अहिवाल ॾेई चुको आहियां। त BRT येलो लाइन मनसूबो, जंहिं ते अॻु में ई सिंध जो एंटी करप्शन खातो जांच बि करे रहियो आहे, ऐं उन में ज़मीर अब्बासी जेको अॻूणो प्रोजेक्ट डायरेक्टर आहे उहो हिन वक़्तु बि जेल में आहे। त उहा जांच अञा का एतिरी वधीक अॻिते वधी कोन सघी, ख़बर कोन पई त उन में छा छा थियो आहे। पर उहा हिकिड़ी तमामु वॾी हिकिड़ी करप्शन आहे। 8.5 अरब रुपयनि खां वधीक जेके एडवांस पेमेंटूं ॾिनियूं वयूं हुयूं, त उन ते जेको चेयरमैन नेब आहे उन DG नेब कराची खे हिदायत कई आहे त हाणे इन जी जांच बि कई वञे। त उन ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं, ऐं उन सां गॾोगॾु कराची जे अंदरि जेके गैर क़ानूनी हाउसिंग स्कीम्स आहिनि उहे एतिरियूं वॾियूं आहिनि, ऐं उन्हनि जा जेके प्रोजेक्ट्स ॾिसंदो तव्हांखे तमामु वॾा प्रोजेक्ट नज़र ईंदा। कराची में उन्हनि जे मार्केटिंग्स थींदी तव्हांखे नज़र ईंदियूं, मुख़्तलिफ़ TV चैनल्स ते, अख़बारुनि में उनजी कैंपेन हलंदी नज़र ईंदी, ऐं हू वॾा उनजी जेके इश्तिहार हली रहिया हूंदा आहिनि, स्क्रीन्स ते इश्तिहार हली रहिया हूंदा आहिनि, पर हक़ीक़त में जेकॾहिं ॾिसिजे त उहे स्कीमूं जेके आहिनि से गैर क़ानूनी हूंदियूं आहिनि, ऐं उहे आवाम सां फ्रॉड करे रही हूंदियूं आहिनि। ऐं माण्हू जेके आहिनि उहे उते पंहिंजा प्लॉट या फ्लैट या जेको अपार्टमेंट जेका बि शइ बुक कराए उते करोड़े रुपया भरनि था, पर हक़ीक़त इहा हूंदी आहे त उहो सॼो प्रोजेक्ट जेको हूंदो आहे उहो गैर क़ानूनी हूंदो आहे। त अॼोके प्रोग्राम में असां ॿिनि मामलनि ते गुफ़्तगू कंदासीं। हिकु जेको BRT येलो लाइन मनसूबो बेसिकली आहे छा, ऐं उन में कहिड़े क़िस्म जी करप्शन थी, ऐं नेब जो दाइरो जेको जांच जो हूंदो उहो हाणे कहिड़ो हूंदो, उन ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॿिए हिसे में वरी असां कराची में जेके गैर क़ानूनी जेके हाउसिंग स्कीम्स आहिनि उन्हनि ते बि गुफ़्तगू ज़रूरु कंदासीं। घटि में घटि असां पंहिंजे प्रोग्राम में कराची जे बल्कि सॼे मुल्क जे आवाम खे इहो ॿुधाईंदासीं त कराची में कहिड़ियूं कहिड़ियूं जेके आहिनि से स्कीमूं हिन वक़्त ताईं गैर क़ानूनी आहिनि, यानी कि हिन वक़्त ताईं उन को सही माना में को प्रोसेस जेको आहे उहो मुकमल कोन कयो आहे। त शहज़ाद बशीर मेमण साहिबु नेब जा अॻूणा ऑफिसर आहिनि, नेब कंसल्टेंट आहिनि, ऐं हाणे त ज़ाहिर आहे दर्जा निगार बि थी पिया आहिनि। त असां सां गॾु पोएं प्रोग्राम में बि हुआ। तव्हां उनजी गुफ़्तगू ॾाढी तव्हांखे वणी बि सही, तव्हां उन ते असांखे सुठो फीडबैक ॾिनो। त हिकु भेरो ॿीहर साईं खे असां तकलीफ़ ॾिनी आहे। शहज़ाद साहिबु वॾी महिरबानी, तव्हांखे असां ॿीहर वरी तकलीफ़ ॾिनी, ऐं तव्हां असां वटि आया आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी सर। थैंक यू वेरी मच। नेब जी ॻाल्हि थिए पोइ असांखे तव्हां ई यादि ईंदो न, त असां त तव्हां उन ते उन जी बि ॻाल्हि कई हुई पाण पोएं दफ़े, छाकाणि त रुॻो भेरिया टाउन स्पेसिफिक पाण ॻाल्हायो हुयो त नेब उते छापी करे भेरिया टाउन में कहिड़ियूं कहिड़ियूं ग़लतियूं थियूं, कहिड़ियूं गैर क़ानूनी कहिड़ा कम थिया, कहिड़ियूं गैर क़ानूनी अलॉटमेंट्स थियूं। उन ते पाण मुंहिंजे ख़्याल में जामे नमूने सां पाण उन में ॻाल्हायो। जो जेकॾहिं भेरिया टाउन खे कंहिंखे सम्झणो आहे, असांजे नाज़रीन खे बि चवां थो, जेकॾहिं तव्हांखे भेरिया टाउन जो केस सम्झणो आहे त असांजो जेको पोयों मुंहिंजो ऐं मेमण साहिब जो जेको पॉडकास्ट आहे उनखे तव्हां जेकॾहिं ॿुधंदो त तव्हांखे भेरिया टाउन जो सॼो मामिलो सम्झ में अची वेंदो। त अॼु वरी पाण BRT खे ॻाल्हायूं। BRT वॾो बहस हेठि आहे। ज़मीर अब्बासी साहिबु वेचारो जेल में पियो आहे, तो लॻे थो त इहा सॼी करप्शन हुन अकेले कई आहे, छो त एंटी करप्शन में अञा ताईं कंहिं ॿिए जो नालो आयो कोन्हे। त तव्हां खां मुंहिंजो पहिरियों ॿुधायो त BRT मामिलो मसइलो आहे छा, मनसूबो छा आहे, प्रोजेक्ट छा आहे, छो शुरू कयो वियो, ऐं इन में करप्शन कहिड़े कहिड़े क़िस्म जी थी आहे, थोरो इहो तव्हांखे वरी अंदरि जी ख़बर कुझु वधीक हूंदी। बिस्मिल्लाह रहमान रहीम। थैंक यू वेरी मच ज़रदारी साहब, आई एम रियली ग्रेटफुल टू यू। ऐं तव्हां वरी मूंखे इनवाइट कयो, इहा तव्हांजी वॾी महिरबानी आहे। पर ॿिनि ॻाल्हियुनि खां ॻाल्हाइण खां पहिरीं पाण हिकिड़ो मां तव्हांखे मुबारक बि ॾींदुसि तव्हांजे पॉडकास्ट करण खां, ऐं तव्हांजी माशाल्लाह जेका आहे माशाल्लाह व्यूअरशिप खां पोइ इदारनि जेको आहे इमीडिएटली एक्शन खयो आहे रिगार्डिंग बैरिया टाउन कराची। तव्हांखे वरी मुबारक हुजे त मलिक रियाज़ जेको -100 ते हो उहो एटलीस्ट +1 ते अची वियो आहे। दैट मीन्स उते कुझु प्रोजेक्ट्स में कुझु उते प्रेसेंट्स में जेके अथव तव्हांजो रजिस्ट्री स्टार्ट थी वयूं आहिनि। इहा अवाम खे मुबारक हुजे। इहो ॾिसो न, असां त पल्स अवाम जी था खणूं, असां जेन्युइन इशू हो असां खयूं, जेन्युइन इशू हो जेकॾहिं उन ते बैरिया टाउन ऐं सरकार जेकॾहिं वरितो आहे त माण्हू एग्ज़ैक्टली। अच्छा, बैरिया टाउन किथां वठंदी साईं? हाँ, बैरिया टाउन किथां वठंदी? सरकार उन ते जेको एस्टेब्लिशमेंट हिकिड़ो उन्हनि ते तव्हांजे प्रेशर विधो उन्हनि ते ऑब्वियसली, ऐं उन्हनि खे हाणे हुननि खे परमिशन ॾिनी आहे त हू कुझु प्रेसेंट्स में हींअर रजिस्ट्री स्टार्ट थी वयूं आहिनि। इहा हिकिड़ी तव्हांखे तमामु वॾी मुबारक हुजे, ऐं इहो तव्हांजो नेक कमु जेको कयो आहे इहो अलाह साईं तव्हांखे जज़ाए ख़ैर ॾियो। नंबर 1। हाणे पाण अचूं था BRT ते, ऐं हाणे पाण BRT येलो लाइन छा आहे, पहिरीं त पाण थोरो इहो सम्झण जी कोशिशि कयूं। हिकिड़ो अर्ज़ु मां इहो बि करे वञा त इहे असांजा सभु दोस्त आहिनि। फ्रेंकली मां तव्हांखे सची ॻाल्हि ॿुधायो वञा, शर्जील मेमन, कमाल दायो,
या असांजा बिलाल मेमन अॼुकल्ह CMIT वट एवर, इहे असांजा सभु दोस्त आहिनि. असांजो मक़सदु हिते इहो न आहे त दोस्त कंहिंखे आहिनि इहे तक़रीबन सभई असां- नेब जो चकर त लॻाईंदा रहिया आहिनि त दोस्ती साईं त उहो भले हूंदियूं लॻाइनि, आहिनि. उहो त हाणे हुननि जी पंहिंजी ख़बर आहे, सभिनी खे पंहिंजी पंहिंजी वञिणो आहे. हा, दोस्ती तॾहिं त हूंदियूं हा बिल्कुलु बिल्कुलु. द थिंग इज़ के पॉइंट इज़ के असांजो मक़सदु कंहिंखे अक्यूज़ करणु न आहे. असांखे हिते कंहिंखे मक़सदु कंहिंखे ग्रीन चिट ॾियणु न आहे. असां एविडेंस बेस्ड ॻाल्हाईंदासीं. जेका ऑन ग्राउंड एविडेंस बेस्ड ॻाल्हियूं आहिनि उहो कंदासीं. पहिरियों त असां बिस्मिल्लाह कयूं इन खां त BRT आहे छा, इहो डिपार्टमेंट आहे कीअं, इहो रन कीअं थो करे, इन में हायरकी छा आहे, इन में ऑफिसर्स कीअं आहिनि, सो दैट के ज़मीर अब्बासी तव्हां हिकिड़ो ॿधी वेठा आहियोसीं त ज़मीर अब्बासी हिकिड़ो कीअं थो, ज़मीर अब्बासी जी एतिरी ज़रूरत आहे त उहो जेको आहे 8.5 अरब रुपया खे पेमेंट करे छॾींदो ऐं उन खां पेमेंट घर खणी वेंदो हलियो. इट्स नॉट पॉसिबल, इट्स नॉट पॉसिबल. ठीकु. हाणे बेसिकली इहो डिपार्टमेंट इन खे था चवनि मास ट्रांज़िट डिपार्टमेंट, गवर्नमेंट ऑफ सिंध. मिनिस्टर आहे, सीनियर मिनिस्टर आहे शर्जील मेमन ऑब्वियसली हिन जो. उन खां पोइ हिन जा सेक्रेटरीज़ अचनि था पिया. असद ज़ामिन इज़ दी सेक्रेटरी. ऐं जेको आहे उन खां पोइ तव्हां वटि MD थो अची वञे, कमाल दायो इज़ द MD. राइट नाउ त मुंहिंजे ख़्याल में हुनखे चार्ज आहे, येलो लाइन जी चार्ज बि उनखे जेको आहे फ़िलहालु ॾेई छॾी अथऊं. ऐं उन खां पोइ जेको आहे जेकर असां MD जे हेठां त जेके कहिड़ा अफ़सर था अचनि त उन में डायरेक्टर था अचनि, डायरेक्टर फाइनेंस थो अचे, डायरेक्टर एडमिन थो अचे, डायरेक्टर उन में तव्हांजो जेको आहे PD साहब उन में अची वञनि. नाउ द थिंग इज़ के उन खां पोइ कंसल्टेंट्स बि अची था वञनि. Obviously, contractors जेके अची था वञनि. इन में इहो पॉसिबल न आहे त ज़मीर अब्बासी जेको आहे 8.5 अरब रुपया घर खणी वियो ऐं उन खां पोइ जेका आहे मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि वॾनि खां अलावा सरकार जी परमिशन खां सवाइ हुन खां लिखी त सवाल ई पैदा न आहे. अकेलो माण्हू जेको आहे 8 करोड़ कोन खाइणियूं ज़मीर अब्बासी ज़रूरत नथो करे सघे. नंबर 1. नंबर 2, हाणे पहिरीं ॻाल्हि त इहा ज़मीर अब्बासी ते केस कहिड़ो ठहियो त ज़मीर अब्बासी पेमेंट करे छॾी ऐं कॉन्ट्रेक्टर खे करे छॾी. कॉन्ट्रेक्टर केरु आहे? ज़ामिन असांजो जेको आहे असद ज़ामिन जेको आहे सेक्रेटरी, उनजो भाउ बि उन में कॉन्ट्रेक्टर्स में शामिल आहे. ॿिया बि कॉन्ट्रेक्टर्स आहिनि, प्रोक्योरमेंट वारा आहिनि, उन्हनि खे पेमेंट कई आहे. एंटी करप्शन छा आहे? मां त इन खे साईं सिधी सी ॻाल्हि आहे, पोइ दफ़े मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त इहो एंटी करप्शन डिपार्टमेंट आहे. इन जो कमु धंधो छा आहे? इहो दुकानु आहे बेसिकली, इट्स अ लॉन्ड्री बेसिकली. हूअं तव्हां कपिड़ा विझी करे विझंदा आहियूं, कढंदा आहियूं, साफ़ करे करे. हिन में माण्हू विझंदा आहिनि सिधो सो. माण्हू हिकिड़े पासे विझंदा आहिनि एंटी करप्शन वारा, ॿिए पासे माण्हू साफ़ सुथरो बहितरीन थी करे निकिरी ईंदो. हुन कपिड़ा जॾहिं जेके वॉशिंग मशीन में विझिबा आहिनि त गॾु सर्फ विझिबो आहे, हिन में माण्हू विझिबो पर गॾु पैसा बि विझिबा. उन खां सवाइ कमु थींदो. टोकन हलंदा आहिनि न साईं. मशीन में तव्हां जीअं न लंडन में ॾिसंदा आहियो टोकन विझंदा आहियो, त हिन में टोकन खां सवाइ मशीन हलंदी. टोकन वेंदो त मशीन खुलंदी, दरवाज़ो पोइ खुलंदो साईं. उन खां पोइ माण्हू असां विझंदासीं अंदरि. हा बिल्कुलु फर्स्ट क्लास साफ़ सुथरो बहितरीन नओं थींदो साईं. अच्छा अहिड़ो थींदो घर वारा कोन सुञाणींदा. नओं थी वियो न साईं. कल्ह फणी मोकिलींदासीं साईं. फर्स्ट क्लास में चाल बि ईअं ई थी वेंदी, फर्स्ट क्लास. एनीवेज़, हाणे पाण थोरो था अॻिते अचूं येलो लाइन ते. येलो लाइन BRT जेको आहे 8.5 बिलियन जी जेका आहे इन में करप्शन थी आहे. इन खे चइबो आहे एम्बेज़लमेंट ऑफ द या जेको आहे मिसयूज़ ऑफ द अथॉरिटी केस आहे. एंटी करप्शन डिपार्टमेंट 2 महीना थी विया आहिनि, अञा ताईं चालान पेश न करे सघियो आहे. ठीकु साईं. उन खां पोइ तव्हां हिनखे ज़मीर अब्बासी रोज़ कल्ह खणी करे फर्स्ट क्लास नवां उन तव्हां ॾिठा हूंदा टीवी ते, मीडिया ते अॼुकल्ह अचे थो. पाणी खणी ईंदा अथसि माण्हू, बोतलूं सभु इहे हलंदा आहिनि, प्रोटोकॉल सां था हलनि. शुरू में त हुनखे त हथकड़ी बि कोन आहियूं. उन खां पोइ वरी जॾहिं मीडिया ते प्रेशर अची वियो त पोइ उहा हुनखे हथकड़ी हणी करे पेश कयूं. एनीवेज़ थियो कुझु बि कोन, अञा त हाणे ख़ुशि वेठो आहे. पर साईं असां वटि जेके आहिनि न माण्हू इहे था सम्झनि त एंटी करप्शन डिपार्टमेंट में हलिया वेंदासीं, साफ़ सुथरा थी वेंदासीं, निकिरींदासीं. दिस इज़ नॉट पॉसिबल नाउ डेज़. वजह उन में इहा आहे त असांजी इस्टेब्लिशमेंट, असांजा जेके ताक़तवर हल्का तमामु सख़्तु नाराज़ आहिनि. ज़रदारी साहिबु, मां ॻाल्हि क्लियर थो कयां. जंहिंजे करे चेयरमैन नैब जेको आहे उन ते सोमोटो एक्शन हिकिड़ो असांजो 999 अमेंडेड जेको असांजो, उन में 999 में चेयरमैन नैब जेको आहे सोमोटो एक्शन खणी सघे थो. सही. हुन सोमोटो एक्शन खणी छॾियो आहे. हुन लेटर लिखी छॾियो आहे टू दी DG नैब सिंध कराची, सो दैट के जेको आहे इनखे प्रोब कयोसि, मतिलबु इन्वेस्टिगेट तव्हां कयो. हाणे कानून इहो थो चए डबल जेपर्डी में त हिकिड़े ई केस खे डिफरेंट क़िस्म जा डिपार्टमेंट्स या डिफरेंट क़िस्म जा इदारा इन्वेस्टिगेट नथा करे सघनि. सिर्फ़ु हिकिड़ो डिपार्टमेंट जेको हूंदो, जीअं हाई कोर्ट में केस थो हले त उहो ज़ाहिरी ॻाल्हि सुप्रीम कोर्ट मथे खणी त हाई कोर्ट में हेठि न हलंदो. एक्ज़ैक्टली द सेम थिंग. इहा साॻी ॻाल्हि आहे. त इन में तरीक़ेकार ईअं आहे त DG नैब बि लेटर लिखी छॾियो आहे
थ्रू दी प्रोसिक्यूशन विंग असांजे जेके नैब कोर्ट्स आहिनि उन्हनि जे थ्रू वेंदो टू दी AC कोर्ट. मां तव्हांखे थो लीगल हिकिड़ो प्रोसेस सम्झाए छॾियां तव्हांजे जेको पब्लिक जे लाइ बि अवाम जे लाइ बि. उतां खां एंटी करप्शन वारा सभु फाइल्स खणी ईंदा एंटी करप्शन कोर्ट ऐं उते IOs ऐं COs जेके असां CIT जेके हिते नैब वारा वेठा हूंदा आहिनि अफसर्स इहे तमामु वेंदा. इहा हैंडिंग टेकिंग तमामु जी थींदी. नाउ हितां कट ऑफ थी वियो तव्हांजो कंप्लीटली जेको आहे एंटी करप्शन डिपार्टमेंट ऐं उहो सॼो रिकॉर्ड जेको नेब जे हवाले कंप्लीटली हैंड ओवर थी वेंदो जेको वेरी सून आहे. त घणो कुझु कोन हुन में ख़ाली पन्ना आहिनि पर माना उहे मिलंदा. साईं जेके पन्ना आहिनि त बाक़ी ॿियो वरी फर्दर त नैब जो कमु आहे न. हुननि कुझु बि न कयो आहे. हुननि को कमु न कयो आहे. हुन ते मां फ्रेंकली मां तव्हांखे ॿुधायां मज़े जी मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु करे वञा साईं. हाणे मज़े जी ॻाल्हि इहा ॿुधाए वञा त इन खां पहिरियों तव्हांजो DG इस्टेब्लिशमेंट हुयो इम्तियाज़ अबड़ो वाज़ DG. हा DG एंटी करप्शन इस्टेब्लिशमेंट उते लॻाए छॾियूं. हाणे शरीफ़ माण्हू वीचारो सलीम ओढो साहब खे लॻाए छॾियूं DG. वुड यू बिलीव दैट अञा ताईं ऑफिस अटेंड केरु थो करे. सलीमुल्लाह ओढो त वीचारो हिन पासे वेठो आहे. हिते साॻियो ई इम्तियाज़ अबड़ो वेही करे कमकार थो हलाए. छो यार मूंखे इहो त ॿुधायो. इम्तियाज़ अबड़ो स्टिल DG जी अथॉरिटी इस्तेमालु करे पियो एंटी करप्शन में. एग्जैक्टली साईं. ऑफिस में वेहे पियो. ऑफिस में डेली अचे थो अटेंड थो करे साईं. मुंहिंजा हुन कहिड़ो डिपार्टमेंट में हलायो कमु उहो ई पियो हलाए. त मूंखे मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त इम्तियाज़ अबड़े खे घर वारनि चयो आहे छा त ऑफिस वञी वेह. हुननि खे सुकून न ईंदो. इम्तियाज़ न साईं सुकून मथियनि खे कोन थो अचे न. जेके करण वारा आहिनि ज़ाहिरी ॻाल्हि आहे जंहिंजे प्रेशर ते इम्तियाज़ अबड़ो हटी वियो न. उहो हिन में आहे छा BRTR में येलो लाइन में इम्तियाज़ जो तालुक इम्तियाज़ ई त जेका आहे या ज़मीर अब्बासी खे ॾे पियो फैसिलिटेट थो करे. यस दे वर टुगेदर दे वर दी हिकिड़ो तव्हां जेके असां त माफिया चवंदा आहियूं खुले अल्फाज़ में त इहो हिकिड़ो माफिया ठही वियो आहे. जहिड़े नमूने इहे रन था कनि पर जेको आहे ताक़तवर हल्कनि जेको आहे हुननि खे रिमूव कयो ऐं हुननि खे चांस ॾिनो त बाबा हीअ हटाए करे एंटी करप्शन वारनि खे चयो फज़ील सां इंक्वायरी कयो. पर एंटी करप्शन वारनि खे वरी एंटी करप्शन उहो ई धंधो उहो साॻियो जेको आहे न. जॾहिं इम्तियाज़ वञणु शुरू कयो ऑफिस में अगेन ही वॉज यूज़िंग द ऑफिस ऑफ द DG इस्टेब्लिशमेंट AC ओॾी महिल वॾनि मथां चयो त बाबा हाणे महिरबानी कयो इहा इंक्वायरी जेका आहे ट्रांसफर कयो टू दी नैब. हाणे ॻाल्हि तव्हांखे क्लियर सम्झ में अची वेंदी त इहा नैब में इंक्वायरी चेयरमैन नैब ऐं DG नैब छो इन ते एक्शन खयो आहे त ताक़तवर हल्का सख़्त नाराज़ आहिनि. तो मजाक छोड़े अभी आपने कराची को जिस तरह तबाह बर्बाद आपने कर दिया हुआ है दिस इज नॉट ऑन एनी मोर. अभी दोबारा जो है साईं अगला कराची के था चवन तो हम उसको दुबई बनाना चाह रहे हैं. असां उनखे रोड रस्ता अंडर पासिस नवा अहिड़ा ऐं थींदव. मां हिते वेठो आहियां तव्हां बि हिते वेठा आहियो. इहो कमु जल्दी स्टार्ट थी वियो त तव्हां ॾिसो न BRT खे कीअं तव्हांखे FW टेक ओवर करे वियो न. अॼुकल्ह त FW कमु पियो करे स्पीड सां कमु पियो हले. तव्हां खां 5 साल कमु न थियो यार. BRT मां तव्हां हलो तव्हां मां हिकिड़ी ॿी हाणे तव्हांखे जेका आहे प्रोडिक्शन बि ॾेई थो वञा बल्कि क्लियर इंफॉर्मेशन थो ॾेई वञा. ज़रदारी साहब BRT जो नओं केस अचे थो तव्हांजो नैब में उन एंटी करप्शन कोन कंदी. न हू हिन खां अलावा ॿियो कुझु खां अलावा ही त येलो लाइन आहे न. हा ॿियो रेड लाइन आहे न. हा रेड लाइन में लाइन तो कोड है ना. रेड लाइन ग्रीन लाइन गाड़ियों पीली ऑरेंज ग्रीन फलानी 7 रंग आहिनि. हा 7 रंग आहिनि साईं. फर्स्ट क्लास रंग ई रंग आहिनि. रेड लाइन जो वेरी सून तव्हां ॾे जेको आहे हिकिड़ो नओं केस नैब जो ठहंदो. एंटी करप्शन जो ठहंदो ई कोन. हुन खां पहिरियों नैब खणी. उन में वरी कहिड़ा अमर आहिनि. उन में 5 साल अलॻि वेंदासीं वरी. उन अलॻि वेंदासीं साईं. हाणे तव्हां मीडिया वारा आहियो वरी असां घुराईंदो ई कोन न. तव्हांखे सभई ॻाल्हियूं जेकर अॼु ॿुधाए वञूं त पोइ अॻिले दफ़े तव्हां असां घुराईंदो कोन. सियाणा माण्हू हिकिड़ो जेको सुवालु आहे उहो सभिनी माण्हुनि वटि सिंध में थिए थो. असां वटि काफ़ी माण्हू हुन ते कमेंट बि करे असां खां पुछनि था. तव्हां खां पुछां थो तव्हां छाकाणि त हाणे नेब में काफ़ी शयुनि खे इन्वेस्टिगेट कयो आहे. तव्हांजूं यारियूं दोस्तियूं बि आहिनि. हीअ पहिरीं ॿुधायो ज़मीर अब्बासी आहे केरु ऐं एॾो वॾो छा ताक़तवर माण्हू रहियो आहे जो हू अच्छे कार जो मालिक रहियो आहे. ऐं ॿियो इहो कीअं थो थी सघे त जीअं तव्हां पाण बि चयो त 8.5 अरब रुपया भला हू उठ तुरैया 2 किलो खणी वियो हूंदो ज़ाहिरा हेठि हूंदो त ॿिया हिन में भला भाङी भाईवार केरु अथसि. तव्हां सम्झो था केरु आहे. ज़रदारी साहब ज़मीर खां पहिरियों उनजो सियारो कढण खां पहिरियों सियारो त सम्झो था क्रिमिनल उनजे सियारो कढण खां पहिरीं हिकिड़ो मां अर्ज़ु थो करे वञा. हाणे तव्हां सोचो असांजी अवाम बि सोचे त इहो छो थियो. 8.5 बिलियन तव्हां ॾेई छॾिया टू दी कॉन्ट्रैक्टर्स एडवांस पेमेंट. इन ते वर्ल्ड बैंक नाराज़ थी वई. सख़्तु नाराज़ थी वई. हुननि चयो असां वारा पैसा करे कयो बाबा. असां वारा पैसा मोटारियो. असांजे अकाउंट में पैसा वापसि थियणु घुरिजनि. कैबिनेट सिंध कैबिनेट
along ज़ाहिरी ॻाल्हि आहे हेड थो करे असां साईं मुराद Chief अली Minister, Chief हा Minister, हा। साईं मुराद अली शाह obviously CM हेड थो करे with the permission of the cabinet 8.5 billion has been transferred and deposited to the account of the असां जेको आहे BRT, वर्ल्ड बैंक वर्ल्ड बैंक जे अकाउंट में 8.5 अरब रुपया जेका करप्शन Return थी थी विया विया आहिनि। उहे पैसा वरी सिंध हुकूमत भरे ॾिना आहिनि। भरे ॾिना आहिनि। मतिलबु इहो कहिड़े क़िस्म जो साईं मूंखे ॿुधायो न, इहो मुंहिंजो सुवाल आहे। सिंध हुकूमत खे कहिड़ी खुटी खयो आहे? माना पैसा खाए ज़मीर अब्बासी ऐं उहो सॼो लॾो 8.5 अरब रुपया ऐं ठेकेदार ठीकु। वरी हाणे वर्ल्ड बैंक चयो आहे असां पैसा वापसि कयो त जेको सिंध जे माण्हुनि जो पैसो आहे उहो वरी भरे करे न ॾिनो आहे। सिंध हुकूमत छो भरे ॾिनो आहे? बहितरीन ॻाल्हि सम्झी आहे साईं। हाणे तव्हां मुंहिंजी भई हुननि खां वठणु खपे हा त न। हुननि खां वठो न। तव्हां जेके पेमेंट कई हा। आहे सेक्रेटरी भाउ खे तव्हां पेमेंट कई आहे, ॿियनि कॉन्ट्रेक्ट पेमेंट कई आहे, उन्हनि खे चयो आहे मोटाए ॾियो न पैसा, विझो असां पंहिंजे अकाउंट में। हुननि ई न कयो आहे। तव्हांजी गवर्नमेंट ऑफ सिंध पेमेंट कई आहे। वाई क्वेश्चन आहे। इहो क्वेश्चन ईंदो नैब अथॉरिटीज़ में। ॾिसो न इन्वेस्टिगेशन जॾहिं थींदियूं त बाबा तव्हां छा जे लाइ पैसा मोटाए ॾिना आहिनि? छा इहो रूल आहे छा? इहे रूल आहे ई न साईं। छा जेकॾहिं मिसाल तौर हिकिड़ो करे हिकिड़ो भरे ॿियो ईअं थींदो छा? साईं ख़ानगी माहौल आहे छा? सरकारी कमु आहे। जेकॾहिं को जेकॾहिं प्राइवेट हिकिड़ो माहौल आहे त उनमें त अॻिते पोइ तव्हांजी मर्ज़ी जीअं तव्हां कयो। हुकूमतूं ईअं हलंदियूं आहिनि छा? अच्छा ॾिसो न, वर्ल्ड बैंक जो अमाउंट आयो हूंदो तव्हांजे BRT वारे अकाउंट में, उतां BRT मां PD जेके आहिनि पैसा कढिया विया ओॾांहुं। हाणे तव्हां जेके पैसा वरी वापसि उते जमा पिया कयो उहो तव्हां पिया ॾियो सिंध जे खज़ाने मंझां। हाणे सिंध जे खज़ाने मां किथां ॾिनव? कहिड़े हेड मां ॾिनव? पहिरियों इहो त ॿुधायो। उहो बि त ॿुधाए न कहिड़नि जॾहिं बजट में हिकिड़ो ठही ईंदो आहे, हेड ठही ईंदो आहे न, त तव्हां किथां ॾिना आहिनि? न पर पहिरियों सुवाल इहो त छो था ॾियो? तव्हां छो ॾिना आहिनि? तव्हांखे इन न पुछंदी न। हा न असां सां तव्हां सभिनी जो सुवाल आहे साईं। असांजो माना सुवाल या त तव्हां बेनिफिशियरी आहे हुननि पैसनि You are the beneficiary, exactly. Now you got my point. That means who is running the system? इहो तव्हां सम्झी वञो, इहो मथां सिस्टम थो हले। इहो ज़मीर अब्बासी अकेलो न अथव। इहो मुंहिंजो सुवाल जो जवाबु अथव। बसि पोइ त हाणे बसि हाणे पोइ बाक़ी जा नाला छा खणो? बसि हाणे पोइ बाक़ी सभु अची विया नाला वॾे खां नंढे ताईं सभु अची विया। 8.5 अरब। अच्छा ज़मीर अब्बासी पेमेंट कई आहे। घणा पेमेंट कई हुई? अच्छा उन जा पैसा तव्हां हेॾा छो ॾेई छॾिया? या नैब में क्वेश्चन ईंदो ऐं सभिनी खे नोटिस थींदा अलॉन्ग विद द चीफ मिनिस्टर, अलॉन्ग कैबिनेट खे थींदा डेफिनेटली। टू दी सीनियर मिनिस्टर शर्जील खां इहो सुवाल थींदो, उनखे कॉल कंदा। ज़ाहिरी ॻाल्हि आहे ऑब्वियसली। उन खां पोइ MD आहे। MD अच्छा कमाल दायो MD मां हिकिड़ी अर्ज़ु करे वञा, कमाल दायो जी बि हिकिड़ी इन्वेस्टिगेशन इंक्वायरी थी आहे। CMIT कई आहे, बिलाल मेमन कई आहे। मां फ्रेंकली उन में इज़ क्लियर उनजे मथां घणा एलिगेशन लॻा त कमाल दायो बि हीअं करे वियो आहे। साईं कमाल दायो अॼुकल्ह SMC थो करे। जेकर उन मथां एलिगेशन हुजे हा त उहो SMC उन करण ई न ॾिना, नंबर 1। ऐं ॿी ॻाल्हि त इहो ज़मीर अब्बासी सां गॾु ई गॾु वेठो हुजे हा। आयो माना बाद में इहो कमाल दायो ज़मीर अब्बासी खां पहिरियों जो आयल। पहिरियों जो आयल ज़मीर अब्बासी आयो आहे साईं, अलाह साईं तव्हांजो भलो करे। 1900 जेको आहे 2022 में 2.5 साल थी विया आहिनि। ज़मीर अब्बासी खे हिन प्रोजेक्ट में 2.5 साल थी विया आहिनि। हीउ प्रोजेक्ट स्टार्ट थियो 2019 खां न, 2019 खां न। उन खां पोइ हिन जो टोटल जेको वर्क डन थियो आहे 10% थियो आहे साईं। हाणे ताणी 2019 7 सालनि में 10% कम थियो आहे। उन खां पोइ ज़मीर अब्बासी 8.5 अरब इमीडिएटली पेमेंट करे छॾी आहे। बाबा वठो खणो। ऐं जेका कॉस्ट वधी आहे उहा जा अलॻि कॉल आहे। जेकर नंबर ते तव्हां अचो त मां तव्हांखे नंबर ॿुधायां साईं। मां हिकिड़ी नंढी ॻाल्हि थो करे वञा। 2019 में हिन जी कॉस्ट हुई 61.44 बिलियन। हाणे उहा रिवाइज थी करे थी आहे 173.6 बिलियन। मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, अरबन खां खरबन में हली वई। मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, एंटी करप्शन वारा छा था चवनि? एंटी करप्शन वारा चवनि था साईं 173.6 बिलियन जी बजट आहे टोटल हिननि जी। यार वेचारा 8.5 अरब ॾिना, बाक़ी 165 अरब त पिया आहिनि न साईं। 8.5 अरब जेकर 8.5 अरब वेचारो पेमेंट करे वेठो आहे त 165 अरब त पिया आहिनि न। बाबा हलाई वेंदा न कम हिन मां। अच्छा न मूं हिकिड़ी शइ बि साईं त इन में रुगो जीअं पाण ॿधो रुगो ज़मीर अब्बासी पियो आहे, पर हाणे जीअं ॿिया माण्हू हिकिड़ो ज़मीर अब्बासी पाण बि हिकिड़ी स्टेटमेंट में चयो मीडिया सां कोर्ट में, चई त भई त मां त थ्रू अथॉरिटी अप्रूवल सां शयूं कयूं आहिनि न, मां अकेलो त करे ई कोन थो सघां। मूंखे मां ज़ाहिर जेके जेको ड्यू प्रोसेस आहे हुन में ज़ाहिर इन में ईअं कीअं हूंदो त सेक्रेटरी इन में आजो हुजे या इन में ॿिया। हाणे सेक्रेटरी जो त भाउ सां चओ तव्हां ठेकेदार आहे त उनखे छो नथा पकड़ी? ज़रदारी साहब मां अर्ज़ु कयां, जेकर इहा इंक्वायरी मोड थी अचे, फ्रेंकली मां तव्हांखे ॿुधायां ऐं मुंहिंजी टीम ॾिसी अचे त महीनो तमामु वॾी ॻाल्हि आहे। मां 20 ॾींहंनि में इंक्वायरी ख़तमु करे वेंदुसि। कहिड़े तरीक़े सां? तव्हांजे सुवाल जो जवाबु था ॾियूं। हिन में कंसल्टेंट्स खां सवाइ पेमेंट नथी थी सघे। नेस्पाक वारा हिन में आहिनि ऐं दारुल कोई टाइप दारुल अल हदसा आहे हिकिड़ो जेको आहे उहो दे आर द कंसल्टेंट। इहो जॉइंट वेंचर आहे।
उनजी साइन खां सवाइ तव्हांजी पेमेंट थी कोन थी सघे। ज़मीर अब्बासी डायरेक्टली ईअं पेमेंट करे कोन थो सघे। जेकॾहिं तव्हां कागज़ात घुरायो न फाइल, त उनजा साइन सिग्नेचर यकीनन थियल हूंदा। उन्हनि पैसा न वरिता साईं, उन्हनि बि त पैसा वरिता, मुफ़्त में कंदो आहे केरु कमु चाहे त ईअं साइनूं वाइनूं करे जेको आहे। उन खां पोइ प्रोजेक्ट डायरेक्टर आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन में डायरेक्टर फाइनेंस हूंदो न, फाइनेंस वारा पैसा ॾींदा न। ज़मीर अब्बास जे खीसे में त कोन पिया पैसा कढी करे, डायरेक्टर फाइनेंस हूंदो। हुन में बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहिनि, BOD खे ख़बर ई न पई। एॾा वॾा पैसा आहिनि, इहे हेठि हुन ज़मीर अब्बासी विराया हूंदा, मिनिस्टर खे बि ख़बर न हूंदी, सेक्रेटरी खे ख़बर न हूंदी, रोज़ मीटिंग थींदी आहे, हुनखे छॾे करे चीफ मिनिस्टर खे ख़बर न हूंदी, ऐं हुनखे सभिनि खे छॾे करे वॾे माण्हू खे बि ख़बर न हूंदी, वॾे खे जेको। Is that possible? Is that possible? The answer is simple, that is no. साईं रोज़ मीटिंग्स तव्हांजी थियनि थियूं, टू दी मिनिस्टर, टू दी वर्ल्ड बैंक, टू दी ऑब्वियसली गवर्नमेंट ऑफ सिंध अथॉरिटीज़, टू दी फाइनेंस डिपार्टमेंट, तमामु सां। उन खां पोइ तव्हांजे सभिनी खां मथे तव्हांजे मथां हूंदो आहे BOD, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, जंहिंजो चेयरमैन आहे शर्जील मेमन। वाह वाह, ज़बरदस्त साईं। उन में तव्हांखे जेकर नाला ॿुधायूं तव्हांखे कहिड़ा कहिड़ा आहिनि। BOD माल बदनाम सां ज़रदारी साईं सर हिकिड़ो जेकर अर्ज़ु ॿुधायो वञे, हाणे पोइ माइंड न कजो त मेमण ॾींदा बि त तव्हांखे असांखे तव्हां कमदार करे लॻाए रखियो आहे, असां तव्हांखे वरी नाला असांजो था खणो। हा तव्हां सिंध था, असां तव्हांखे सॼो पाकिस्तान ॾेई छॾियो आहे। ख़ैर एनीवे साईं, इहो त हिकिड़ो जोक आहे कोन, मथां असांखे ॿुधायो खामखा जेको ज़रदारी तव्हां आयो त सही, पर जेको एनीवेज़ त साईं इन में बोर्ड ऑफ डायरेक्टर्स बि जेके आहिनि न, इन में डेफिनेटली इन में शामिल थियनि था। ऐं बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जो रोल छा हूंदो आहे? बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जो रोल आहे वॉच डॉग। What's the basically responsibility of the board of BOD? बोर्ड ऑफ डायरेक्टर्स में छा छा था ॾिसनि? बोर्ड ऑफ डायरेक्टर्स में अथव सीनियर मिनिस्टर, तव्हां चेयरमैन, MD तव्हांजो, SMTA ही जेको आहे तव्हांजो थिए थो, मतिलबु कमाल दायब उन बोर्ड जो मेंबर थी वियो। सेक्रेटरी फाइनेंस गवर्नमेंट ऑफ सिंध तव्हांजो जेको हिन में अथव। सेक्रेटरी PND प्लानिंग डेवलपमेंट, इहो बि तव्हांजो आहे। तव्हांखे ॿियो अर्ज़ु करे वञा, असांजो सुहिणो बहितरीनु हिकिड़ो मेयर कराची तबाह करे छॾी यार, कराची खे यार। हा साईं, मां पहिरियों मां ॻाल्हायो आहे ऐं मेयर हुनजो ॻाल्हि ते जवाब बि ॾिनो आहे कि हम ऐसे करते हैं, हम वैसे करते हैं। तूं फ़िलहाल ठीकु आहे, भले पार्टी गवर्नमेंट आई, तूं फ़िलहाल आई, जेॾी महिल तूं बि न हूंदे न, तुंहिंजे साम्हूं नैब बीठी आहे। मुर्तज़ा तुम्हारे ऊपर नैब सामने ऊपर बैठी हुई है, और यहाँ पे आई एम वेरी मच क्लियर, एक और चीज मैं क्लियर कर दूं, मुक्तदिर और जो है पावरफुल हल्के आपसे सख्त नाराज है। किस बिना पे? मुर्तज़ा तबाह करे छॾी, कौन सी करप्शन, केड़ी करप्शन छा छॾियो छा थई? न मका उन जो स्कैंडल तो पाण उन ते पाण अलॻि ईंदासीं न, जॾहिं तव्हां वरी अॻिले दफ़े घुराईंदा वरी ईंदासीं न। ठीक है, फाइल अलॻि आहे, उहा फाइलूं अलॻि आहिनि। हां, फाइलूं आहिनि, हिकिड़ी बि न। जेकर अॼु तव्हां येलो लाइन ते खणी आयो असांखे, त मुर्तज़ा खणी ईंदो त पोइ एनीवेज़ इन में तव्हांजो मेयर कराची आहे, मेयर हैदराबाद आहे, तव्हांजो जेको मिनिस्टर थिए उन भाउ खे मेयर लॻाए छॾियो। यार वाड़े आहे, मूं वारो भाउ मिनिस्टर कॾहिं थियो ई कोन, अलाए छो, मूं बि किथे न किथे लॻो पियो। हा साईं, असां वारो भाउ किथे लॻो ई कोन मिनिस्टर, लाइ छो? रिटायरमेंट खां पोइ थींदो न, अलाए जेकॾहिं पोइ हाणे न हाणे त मेमण इत्तेहाद बि आहे, हाणे मेमण सरदार साहिब, मेमणदार क़ौम जो सरदार बि आहे, पंहिंजे भाउ खे किथे आणे छॾे, अलाए कोन लॻाईंदा साईं, कोन लॻाईंदा। अच्छा, उन खां पोइ मेयर सखर बि अथव। मेयर सखर केरु आहे उहो वरी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, सभु चाचा मामा ऐं धीउ पुट सभु लॻा पिया आहिनि, भाइर हुजनि केरु। असांजो भाउ कंहिं कम में निकितो। एनीवेज़ वरी DIG ट्रैफिक बि अथव हिन में, पीर मोहम्मद शाह इज़ द मेंबर ऑफ द बोर्ड एंड अदर्स। हाणे इन ॻाल्हाइण जो मक़सदु छा आहे? इहो बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जो कमु छा आहे? इन बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ज़ाहिरी ॻाल्हि मीटिंग्स थींदियूं आहिनि ऐं इहे वॉच डॉग आहिनि। तव्हांखे इन पेमेंट में हिन जे अप्रूवल जो को आहे न? अप्रूवल जो हिन में न थींदो, पर हिन में कंसेंट त हूंदो न। कंसेंट डेफिनेटली ॿुधाईंदो न, कंसेंट हुजणु खपे। ॻाल्हि आहे इहा त जेको तव्हां कमु करायो पिया, केतिरा परसेंट कमु कयो, केतिरा परसेंट तव्हां पेमेंट कई। त जॾहिं हेतिरी पेमेंट तव्हांखे थी वई 8.5 बिलियन जी, तव्हांखे ख़बर ई न पई कमु केतिरो थियो, पोइ तव्हां BOD जो फ़ाइदो ई कोन्हे। हटण ख़तमु थियो सर BOD खे न। BOD खे त अचनि था वञनि था, हुननि खे खाराइण पीआरण सभु कुझु ख़र्चा वर्चा ॾियनि था न, पेट्रोल। तव्हां त असांखे पेट्रोल बि कोन था ॾियो, पंहिंजे पेट्रोल ते था अचूं। पर ॻाल्हि आहे इहा, त पोइ तव्हां हिननि खे छा लाइ रखियो आहे यार? BOD मूंखे रखो भला, मां बि इंजीनियर आहियां साईं। ॻाल्हि आहे इहा, त व्हाट इज़ द पर्पस ऑफ दिस BOD, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स? करप्शन में न भुजे त नाइल ई थियनि। हाणे हिकिड़ो हलो ॿियो अर्ज़ु करे वञा, तव्हांखे ख़बर न पई, असां सम्झियासीं ॻाल्हि साईं, तव्हां पंहिंजी पंहिंजी नौकरियुनि में बिज़ी आहियो। जॾहिं तव्हांखे हाणे ख़बर पइजी वई बोर्ड ऑफ डायरेक्टर्स खे साईं 8.5 बिलियन जो जेको आहे हिन पेमेंट करे छॾी आहे, तव्हां इजलास कयो, तव्हां खां मीटिंग कई,
तव्हां हुन ते काई न काई शइ BOD खे चेयरमैन जो मिनिस्टर उनखे घुराइणु खपे न। साईं मज़े जी ॻाल्हि हिकिड़ी मां ॿुधायां, मां उन ॾींहुं जेको आहे शर्जील भाई जी ॾिसां पियो स्टेटमेंट हुन ते मीडिया ते, उन चयो चई साईं असांखे इंक्वायरी करणु घुरिजे, हीउ छा करे वियो आहे पंहिंजो जेको आहे ज़मीर अब्बासी, ऐं हिन ते बोर्ड वेहणु घुरिजे, ख़ुदा जा बंदि आहे। ज़मीर अब्बासी रोज़ तुंहिंजे साम्हूं हीअं आम्हूं साम्हूं वेठो आहे, तोखे ॿुधाए पियो सर हीअं, ऐं उते छा था चवनि साईं असांखे ख़बर न पई, असां सॼी मिसइंफॉर्मेशन जेका आहे न, ऐं उहो कोट करे असांखे काई ख़बर कोन्हे, ऐं सॼो रुॻी कूड़ पियो ॻाल्हाए। साईं पन्ना कीअं कूड़ ॻाल्हाईंदा? मीटिंग्स में तव्हां फाइल्स में पन्ना था अचनि, BOD खे फिज़िकली बि विज़िट करणु खपे, तव्हांखे प्रेज़ेंटेशंस जेके अचनि थियूं पियूं तव्हांजे साम्हूं अचनि थियूं, इहे कीअं कूड़ा थींदा? साईं प्रेज़ेंटेशन अलॻि शइ आहे, पर हिनखे फिज़िकली वञी ॾिसणु खपे त छा छा ठहे पियो छा। साईं हिते ई आहे न, पर कहिड़ो परे आहे न, कहिड़ो परते आहे? छो अच्छा कोन कया अथनि छा विज़िट्स? कया हुन, जेकर तव्हां सम्झो त विज़िट थिए न अथई, उहो त ज़ाहिर आहे नॉट पॉसिबल, इट्स नॉट पॉसिबल। एनीवेज़ हाणे थोरो पाण अॻिते था हलूं, उन खां पोइ थियो छा? डबल जेपर्डी में सिर्फ़ और सिर्फ़ नैब खणी ईंदो, ऐं नैब जेका आहे हाणे इंक्वायरी वेरी सून ऐं स्पीड ई हिकिड़ी हुन ते जेको आहे न खणी ईंदो। मां तव्हांखे अहिड़ो अर्ज़ु करे वञा, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त इहे महीने जी इंक्वायरी बि न आहे, नैब वधि में वधि 2 महीननि में हिनखे फारिग करे छॾींदो। हिन में वरी वरी गिरफ़्तारी थींदव, इहो मां एम वेरी मच क्लियर, हिन में वरी वरी गिरफ़्तारी थींदव, हिन जा वारंट्स निकिरंदा सभिनी जा, सभई कोर्टनि में बीठा हूंदा त साईं असांखे जेका बेल बिफोर अरेस्ट ॾियो। उन खां पोइ इहो मीडिया ते हलंदो। हाणे इहो मां तव्हांखे नियर फ्यूचर सिनेरियो थो ॿुधायां त सभई काॾे वेंदा भॼी साईं, हाणे उहो दौर हले वियो भॼण वारो, जिते हूंदो रेड वारंट निकिरी तव्हांखे सिधो खणी ईंदा। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे हींअर निकिरण ई कोन ॾींदा, एयरपोर्ट ते वञो त ख़बर पइजी वेंदो आहे न, स्टॉप लिस्ट में नालो पहिरियों अची वियो। सही हा साईं, हा बिल्कुलु। जेकॾहिं ताक़तवर हल्का ईअं न आहिनि जो ताक़तवर, छा लाइ चवंदा आहिनि ख़ुफ़िया माना नज़र न अचण वारो, मलाइक फ़रिश्तो चवंदा आहिनि, हा ख़लाई मख़लूक जेका चवंदा त उहे ख़ुफ़िया आहिनि न, नज़र कोन था अचनि, सॼो कमु करे वेठा आहिनि न पंहिंजो, चरिया कहिड़ी कोन्हे, हर को ग़लती न करणु वञण जी। इन करे एयरपोर्ट ते वञो न त बहितर अथव, खां बेइज़ती कराईंदो, तव्हां मोटींदो, वरी मीडिया वरी बीठी ईंदव, वरी जेको आहे ज़रदारी साहब वरी सवाल कंदो अची करे, इन करे बहितर न वञो। हा हिते हाणे तव्हांखे फ़िलहालु कॉल अप नोटिसिस अची वेंदा नैब जा, ऐं उन्हनि में इहो बि लिखी ईंदो इहे सभिनी जा जेके रिकॉर्ड्स खणी अचो। उन खां पोइ हिन इंक्वायरी में घणो टाइम लॻंदो ई कोन। ज़मीर अब्बासी ते जेकर अचूं था सॼियूं ॻाल्हियूं करे, पहिरीं ॻाल्हि इहो त ॿुधाए ज़मीर अब्बासी हिन डिपार्टमेंट में आयो कीअं? ज़मीर अब्बासी वॉज दी असिस्टेंट डायरेक्टर एट दी नैब, यार मूंखां बि जूनियर हो, मां सीनियर हुउसि नैब में। उन खां पोइ आयो कीअं? उन खां पोइ आयो डॉक्टर आसिम जो केस लॻी वियो हुन वटि, अची वियो, ही वॉज आई हो, तेज़ माण्हू हो। डॉक्टर आसिम खे जेको आहे पंहिंजो तेल मालिश कयईं, चई साईं हुकुम कंदे साहब जीअं चवंदे तीअं कंदासीं, पर जेको आहे मूंखे नैब मां कढ रहा यार, मां तंग आहियां नैब में, हिते कुझु बि कोन्हे। डॉक्टर आसिम बि ॾिठो त 2 छोकिरे में जेके कणा आहिनि त उहे बि त ईअं पिक एंड चूज़ कंदा आहिनि। उनखे जेको आहे साईं ज़मीर अब्बासी जो हितां रिज़ाइन करे वियो नैब मां, ऐं उन खां पोइ हली आयो, उन खां पहिरीं पुलिस में बि अची वियो ज़मीर अब्बासी हिकिड़ो दफ़ो नैब। हा साईं, नैब में जॾहिं हूंदो त 2 टे जेके आहिनि पुलिस में अची विया, उनमें तव्हांजो रिज़वान जेको आहे सुमरो बि अची वियो, उनमें ज़मीर अब्बासी बि अची वियो, उनमें जेको आहे हिकिड़ो DI साहिब तरह हूंदो को शेख साहिब, उन पुटु बि अची वियो। दे वर द एडीज़ ऑफ द नैब टई। इहे के साईं काइम अली शाह, साईं असांजो मोहतरम वॾो असांजो जेको आहे हिकिड़ो ई ऑर्डर कयो, बुज़ुर्ग असांजो बुज़ुर्ग, अलाए साईं खे ख़बर पई अलाए न साइन खां कराए वियोसि, पर ॻाल्हि इहा त जेको आहे 2 लाइनुनि जो रुॻो ऑर्डर लिखियलु हो त मे बि जेको आहे हिन में डेपुटेशन करे ऐं हुन में रेगुलर बि करे छॾियूंसि, ऐं नाला रुॻी 3 लिखियलु आहे, साईं काइम अली शाह साइन थी, अलाह ख़ैर सलाह। साईं पॉसिबल आहे? इफ्तिखार चौधरी अची वियो न जॾहिं मां, उन चई बाबा सभु रिपेट्रिएट कयो, सभु वापसि कयो। उन खां पोइ ही DSP थी वियो, तव्हांखे ख़बर, ज़मीर अब्बासी वॉज DSP सुखन, अलाए कहिड़ा कहिड़ा, रिज़वान सुमरो त SP थी वियो, अलाए किथां खां कीअं था अचनि वञनि यार। बट एनीवेज़ डॉक्टर आसिम सां मुलाक़ात खां पोइ ज़मीर अब्बासी अची वियो सेक्शन ऑफिसर थी करे। तव्हांखे मां हिकिड़ी अनहोनी ॻाल्हि ॿुधाए वञा, 2003 में हिकिड़ो सेक्शन ऑफिसर जो जेको आहे थियो हो एग्ज़ाम, उते हिकिड़ो को स्लॉट ख़ाली लॻो पियो, हिन खे 2016 में 15-16 में उन में लॻाए छॾियऊं साईं डायरेक्ट। अच्छा, उन वरी छा मज़े जी ॻाल्हि, सीनियरिटी क्लेम वञी कई, सीनियरिटी क्लेम कई टू दी जेको ऑनरेबल कोर्ट, ऐं कोर्ट उन जी पिटिशन अलो बि करे छॾी।
सीनियरिटी कहिड़ी उहो नेब वारा सभु गणे पियो छा? साईं नैब वारनि गणे ई कोन न, छा जो बाक़ी छाजी सीनियरिटी थी? साईं नैब में त तॾहिं हो न जरा हिते कहिड़ी माना सेक्शन ऑफिसर थी वरी छाजी सीनियरिटी? सेक्शन ऑफिसर बैकडेट में थी वियो 2003 में बैकडेट में। अच्छा ऐं उते वञी चई त साईं मुंहिंजा दोस्त जेके आहिनि सभु सीनियर थी विया आहिनि त बराए महिरबानी मूंखे अरिड़हों ग्रेड त ॾियो। हुनखे इमीडिएटली पिटीशन अलाउ थी वई 2016 में मुंहिंजे ख़्याल में। हुनखे 18 ग्रेड जेको आहे नैब मां त वियो, हुतां सेक्शन ऑफिसर मां गवर्नमेंट ऑफ सिंध में 18 ग्रेड में अची वियो। उन खां पोइ छा थियो, सेक्रेटरी थियो लोकल गवर्नमेंट बोर्ड। साईं वॾी पोस्ट अथव, वॾो तव्हांखे ख़बर आहे सेक्रेटरी? अच्छा हलियो हुते ठीकु ठाक बसि सिस्टम हलाइण। हाणे तव्हां खां माना ही सिस्टम में अची वियो इन एक्चुअल 18 में आयो सिस्टम, सिंध में वियो सिस्टम जे सां ॻाल्हाए करे सां ॻाल्हाए करे ऐं जेको हुननि चयो साईं जीअं हुकुम कंदो त तीअं तव्हांजा हुकुम कंदासीं। हाणे इहो थियो सिस्टम जो माण्हू 2016-17 खां वठी, तॾहिं खां वठी उन खां पोइ लोकल गवर्नमेंट बोर्ड में अची वियो। वरी दरख़्वास्त हुअण वारा माण्हू बि आहिनि। हाई कोर्ट में जेका आहे कंहिं दरख़्वास्त साईं त बाबा ही त 19 ग्रेड जी पोस्ट आहे, 18 ग्रेड वारा कीअं वेठो आहे, लाहियोसि। हाई कोर्ट ऑर्डर करे छॾियो, लाहे छॾियोसि। साईं यकीन कंदो 15-20 महीने जे अंदरि 19 ग्रेड में प्रमोट थी वियो ऐं वरी साॻी पोस्ट ते अची वियो। कीअं न ईंदो? अगेंस्ट ही रिज्यूम द चार्ज ऑफ द सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट बोर्ड। सिस्टम आहे न साईं, इन खे चइबो अथव सिस्टम। हाणे सम्झो था न साईं? आयो तव्हां ज़रदारी साहिबु, सियाणा माण्हू आहियो, पर हाणे तव्हां थोरो महिमान बि त असां तव्हांजे पोयां ई हूंदा आहियूं न। पेर न कढिजो बाक़ी। न पेर कढण वारा असां ई कोन्ह साईं, तव्हां सिर सां विञाए छॾियो। अच्छा उन खां पोइ वरी ज़मीर अब्बासी थिए थो। हाणे तव्हां जेके ॿिए डिपार्टमेंट तव्हां ॿियूं शयूं असांखां छा छा त खोल रहिया, माना सॼो मां तव्हांखे ॿुधाए वञां। ज़मीर अब्बासी न घुराईंदो असांखे, अॻे बि इहो पकड़ियो वियो आहे, अॻे ई हिते केस हलिया आहिनि, उहा सॼी हुनजी असांखे ख़बर आहे मुंहिंजे ख़्याल में। पर ज़मीर अब्बासी ते वरी धार ॿिया खोड़ प्रोग्राम करे वरी नेब वारो कमु अॻिते हले त वरी पाण हिन में वेंदासीं। पर हाणे ॿियो बि हिकिड़ो सेगमेंट आहे, पाण छाकाणि में ॾाढो तवील थी विया आहियूं, अञा इंतिहाई अहम मामिलो त जेको पंहिंजे ॿिए हिसे जो रहियल आहे प्रोग्राम में जेको ॻाल्हाइणो आहे, जेको हाणे पाण ऐं उहो आहे ख़ासि तौर ते, हू त ख़ाली सॼी सिंध में आहिनि, पर कराची में जेके गैर क़ानूनी हाउसिंग स्कीम्स आहिनि उहे एतिरियूं आहिनि जो हिकु त असांखे ख़बर ई नथी पवे। अच्छा सिस्टम एॾो स्ट्रॉन्ग आहे, जेकॾहिं को मां पाण मुरादो वञी कंहिं ऑफिस मां कंहिं अथॉरिटी मां चेक करायां त फलाणी जेका हाउसिंग स्कीम आहे लीगल आहे या इलीगल आहे, त उहो बि चवंदा न भई लीगल आहे, त मां छा कंदो वञी हुते प्लॉट बुक करायो या अपार्टमेंट बुक करायो XYZ जेको भई पोइ पैसा ॾिया त तव्हां मूंखे ॿुधायो त हिन वक़्तु इहो पहिरियां त इन कम में मुलविस केरु केरु आहे? छा ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां वटि नंढड़ो कमु बि सिस्टम खां सवाइ नथो थी सघे त हीअ गैर क़ानूनी हाउसिंग स्कीम सो बि एॾियूं वॾियूं बंगला पिया था ठहनि, वॾा अपार्टमेंट, वॾा ईअं अलाए छा मां छा बलाऊं पियूं थियूं ठहनि, मंज़िलूं 20 मंज़िला इमारतूं पियूं थियनि। इन सिस्टम में केरु केरु आहे कराची? वरी ज़मीर अब्बासी खे तव्हां हिते खणी आयो मां। अच्छा उहो हिते बि आहे छा कयूंसि भला? हाणे तव्हां सिस्टम में जेकर लॻाए छॾियो अथसि साईं ज़मीर अब्बासी, हाणे वरी थोरो पोइ था अचूं। हाणे येलो लाइन इहा त हाणे जा अची विया न 2022, 23, 24 साल अची विया, 25 साल, इनखे छॾे ॾियो। हाणे थोरो पोइ था अची वञे। ज़मीर अब्बासी लॻो अथव रजिस्ट्रार कोऑपरेटिव सोसाइटीज़, रजिस्ट्रार कोऑपरेटिव सोसाइटीज़ सिंध, माना सभु ज़मीनूं लैंड हुनखे हाणे तव्हां ठेको हुनखे ॾेई छॾियो। ज़मीर अब्बासी शुरू कयो हितां खां वठी, तव्हांजी बैरियर टाउन आहे या तव्हां फ्रॉम कराची था वञो, टोल प्लाज़ा क्रॉस था कयो, ॿिन्ही साइडुनि ते बैरियर टाउन अॻिते अची वियो, उन खां DH अची वियो, पर उन खां अॻिते हलंदा हलो अप टू द जाम शोरो। कहिड़ियूं कहिड़ियूं स्कीम्स अची वञनि, तव्हां हलिया कराची हैदराबाद हलो त केॾी महिल पाण चकर था ॾेई अचूं, पाण गॾु हलंदासीं, पाण गॾु हलंदासीं ऐं इहे ॾिसंदासीं। मोर देन 300 स्कीम्स, 300+ स्कीम्स जेके अथव, जंहिंमें GFSS अथव, GFS एग्ज़ैक्टली, जंहिंमें साइमा अथव, जंहिंमें फलकनास अथव। क्लियर ॻाल्हि थो ॿुधायांव आबाद वारनि खे, हुसैन बख्शी साहब बेहतरीन इंसान है आप, हसन बख्शी साहब एग्जैक्टली, आई एम सॉरी, हसन बख्शी साहब, यू आर सच ए ग्रेट मैन, आई लव यू। बड़ा जबरदस्त नाम है, मुलाकात भी है, सलाम दुआ कहीं पे हम मुलाकात भी होती है आपके साथ। द थिंग इज हसन बख्शी साहब तव्हां वटि बि आयो, असां प्रोग्राम बि ॾिठो, उन में काफ़ी जेको आहे चई साईं असां त वॾो ज़ुल्म आहे ऐं असां एतिरी पेमेंट, साईं तव्हां हलो त सही, हसन बख्शी साहब खे बि तव्हां गॾु कयो। ऐं तव्हां इहे ॾिसो त अलॻि अलॻि सोसाइटीज़ जेके 300 सोसाइटीज़ ठहियल आहिनि, इन सिस्टम पहिरियों केरु पियो हलाए? छो जो बख्शी साहब त खुली न ॿुधाईंदो न, धंधे वारो माण्हू आहे, कारोबार वारो माण्हू आहे, एतिरी ॻाल्हि असां त वांदा आहियूं न साईं, असांजो कमकार त आहे कोन। त उते उहे रेगुलर आहिनि स्कीम्स जेके आहिनि,
उन्हनि वटि परमिशंस आहिनि उन्हनि स्कीम्स ते मोर देन 300 प्लस सिर्फ़ु कराची में, सिर्फ़ु कराची, असां वञूं था फ्रॉम कराची टू जामशोरो, कराची ॿिन्ही साइड्स ते, किथे फार्म हाउस ठहियल आहिनि, किथे छा ठहियल आहिनि, किथे छा ठहियल आहिनि, सभु इलीगल अथव कंप्लीटली। माना हे जेके बि माण्हू हाणे हिन में पैसा जमा कराए वेठा आहिनि, माना फ़िलहाल साईं मां त इन लाइ हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे, मुंहिंजी डिमांड आहे, मुंहिंजी रिक्वेस्ट आहे, मुंहिंजी अपील आहे त हिन ते GIT ठाहियो। इन ॻाल्हि खे सोलो करण जे लाइ, इन ॻाल्हि खे सोलो करण जे लाइ ॾिसो तव्हां असां त गपशप था लॻायूं न, असां वी आर नॉट दी अथॉरिटी की हुननि खे प्रूफ कयूं त बाबा हीअ ग़लति आहिनि या सही आहिनि। उनखे प्रूफ करण जे लाइ हिकिड़ो सोलो कमु आहे, बहितरीनु कमु आहे हिकिड़ो जेको आहे, उहो रिक्वेस्ट बि कयां थो, अपील बि मुंहिंजी आहे त हिकिड़ी GIT ठाहियो कंहिं जी, जंहिंमें नैब हुजे, नेशनल अकाउंटेबिलिटी ब्यूरो हुजे, जंहिंमें FIO हुजे, जंहिंमें MI हुजे, मिलिट्री इंटेलिजेंस या ॿियो को अहिड़ो को खुफ़िया इदारो उहो हुजे, ऐं हसन बख्शी साहब चेयरमैन आबाद खे तव्हां गॾु कयो, हुननि खे चओ त तव्हांजो हिकु रिज़र्वेशन्स बि आहिनि उहे बि तव्हांजूं निकिरी ईंदियूं, या इरेगुलरिटीज़ बि आहिनि उहे बि तव्हां रेगुलर उन्हनि खे करे वठो। माण्हुनि खे तव्हां तबाह छो था कयो यार? माना सुभाणे वरी बैरियर टाउन। मतिलबु आउं नंढो ॻाल्हि कयां हिकिड़ी नंढे जुमिले में, त इन हिसाब सां माना जेकॾहिं पाण कराची खां जामशोरो ते वञूं था त ही 300 नंढड़ा बैरियर टाउन बि आहिनि, 300 सेम माना नाला खणी मटियल आहिनि पर तरीक़ेकार साॻियो ई आहे। माण्हू हुते ते बि लुटजनि पिया, माण्हू हिते बि लुटजनि पिया, ही नंढड़ा बैरियर टाउन, नंढड़ा बैरियर टाउन। अच्छा उते छा आहे जो वरी नंढड़ा माण्हू जेके, हाणे मां तव्हांखे इहो ॿुधायो वञा सिस्टम कंहिंजो थो हले हुते। हाणे तव्हांखे जेकर सिस्टम जो मां तव्हांखे ॿुधायो वञा त तव्हां, अच्छा छा हिते वरी मां साॻियो अर्ज़ु करे वञा, छा असांजो ज़मीर अब्बासी हिकिड़ो उन सिस्टम खे हलाए सघे थो? न साईं, उन्हनि जे लाइ केरु था अचनि। ॾिसो न, रोल तव्हां इन्वेस्टिगेट कयो, जेको प्रोब था कयो न, मां तव्हांखे नाला थो ॿुधायां, अली हसन बुरोही साहब, हाजी अली हसन ज़हरी बुरोही जेको बि आहे, ॻाल्हि आहे इहा, वेस्ट में सिस्टम सॼो तव्हां वेठा हलायो ऐं तव्हांखे जेकर हब मां MPF करे छॾियूं ऐं उन खां पोइ तव्हांखे मिनिस्टर छा जो कयूं, रेवेन्यू। साईं इनखे चवंदा आहिनि बिल्ली दूध के ऊपर बिल्ली के रखवाली करना। साईं ख़ुदा जो वास्तो अथव, तव्हांजी पॉलिसी इहा ई आहे छा यार? तव्हां अली हसन बुरोही खे अंगूठो छाप आहे, अंगूर उनखे तव्हां जेको लॻाईंदो, तव्हां जेको पंहिंजो हुन में जेको आहे। अली हसन ज़हरी जे हवाले सां हिकिड़े डिप्टी कमिश्नर बि अख़बार में हिकिड़ो इश्तिहार हलायो हुयो ऐं जंहिंमें हुन इहो चयो हुयो त ही लैंड ग्रेबर आहे, ही जेके बि हिते शयूं करे थो त माण्हुनि सां ॾेती लेती न कनि। उन DC खां पुछा त कयो अॼुकल्ह आहे किथे, ऐं उन खां पोइ उन DC खे हटायो त वियो, पर DC माफ़ी घुरी त मूंखां ग़लति मां इंफॉर्मेशन में कई त उन मामले ते त DC माफ़ी घुरी चुको आहे न उन खां। मतिलबु जेकॾहिं DC ठीकु हुयो त पोइ त DC खे माफ़ी न, DC वज़ीर आज़म जो भाउ हुजे त माफ़ी करणु न घुरे हा, पर DC या DC जो भाउ वॾो जेको कोई जनरल साहब हुजे हा त कॾहिं माफ़ी न घुरे हा, उहो इहो ई चए हा, ऐं अली हसन बुरोही खे ॿधी पिया चवनि। साईं DC वीचारो छा आहे, कमज़ोर हिमत करे वियो न, डंडे ते करे वियो हूंदो न कंहिं न कंहिंजे। DC हिकिड़ो घर वारनि चयो हूंदो त हीअं लिखी आहे, या हलो थी सघे थो भला को हुनखे ॾिनो हूंदी, ॿ टे रुपया ॾेई वञे, पर हुन कंट्रोल में न आयो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे DC खे चयो माफ़ी ॾे लिखी करे। नंढड़ा कमदार अथव, डिप्टी कमिश्नर, साईं पहिरियों डिप्टी कमिश्नर जी पोस्ट हूंदी, डिस्ट्रिक्ट मैजिस्ट्रेट DM, वॾी ॻाल्हि हूंदी साईं, SSP। DC साहब अख़बार में इहो लिखाए छॾियो, पोइ वरी अख़बार में ॿीहर इहा वज़ाहत ॾियण जी ज़रूरत छो पेश आई, हुनखे माफ़ी वरितई, हुनमें माज़रत कई। सिंध में रहणो होसि न रहियो त कोन, पोइ हटायो वियोसि न, त ज़ाहिर थियो जॾहिं तव्हां हिकिड़े सियासी माण्हू ते तव्हां इहो इल्ज़ाम हणी छॾियो ऐं तव्हां हुनखे चई छॾियो त लैंड ग्रेब आहे, प्रूव कयो न, मतिलबु इंक्वायरी कयो न, उहा थियणु खपे न। डिप्टी कमिश्नर बसि हिकिड़ो इतलाह लाइ नोटिस हणी छॾियो, हुनमें हणी छॾियो अख़बार में, त उन सां कंहिंखे लैंड ग्रेबर त नथा थी सघो न सर। मां इन लाइ तव्हां वरी उहो नालो मां अर्ज़ी इन करे थो कयां, मां अपील इहा थो कयां, मां JIT थो ठाराइणु चाहियां, मां रिक्वेस्ट ई मां नथो चवां मेंबर थे JIT में घुराइनि सब। अच्छा ईअं इन्वेस्टिगेशन लाइ घुराइनि मेंबर त जेको आहे पंहिंजो नैब FIA ऐं कोई इदारो को अहिड़ो हुजे, ऐं उन में हसन बख्शी साहब खे बि तव्हां बेशक मेंबर कयो ऐं चेयरमैन। उहो कीअं मेंबर थींदो? न इल्ज़ाम त पोइ अची वेंदा, हुनजो पंहिंजो दाव टे जहिड़ा एजेंसीज़ हूंदियूं त पोइ हुनखे ॿुधाइनि सही न, ॻाल्हि त क्लियर थी वेंदी न। हाणे छा आहे, हाणे हसन बख्शी खे घुराइजे, तव्हां जी चओ था, ॿियो नालो खयो आहे तव्हां हाजी अली हसन बुरोही खे, तव्हां सभिनी खे ख़बर आहे, बादशाह ज़रदारी साहब, तव्हां ॻाल्हियूं एॾ था कयो, सॼी दुनिया खे ख़बर आहे, सॼी दुनिया खे ख़बर आहे, मूंखे ख़बर न आहे बुरोही छा पियो करे, तव्हां था चओ त मुलाक़ात ई न, मूंखे ख़बर ई न, मुंहिंजी मुलाक़ात बि कोन्हे, सची ॻाल्हि इहा आहे। सिद्दीक़ आदम जी खे त घुरायो, सिद्दीक़ आदम जी खे घुरायो, तैमूर डोमकी खे घुरायो,
इहो वरी केरु आहे? तारिक आराई खे घुरायो, फारूक अहमान खे घुरायो, तैमूर डोंकी केरु? कादिर पटेल खे घुरायो, न उहो कादिर पटेल खे सुञाणे, साजिद जोखी खे त सुञाणो, साजिद जोखी साजिद भाई खे घुरायो, भला नाला ॿिया खयां था। मलिर बलीर मां आयो, सभु नाला खणी वियो साईं। हाणे तैमूर छा डोंकी मां खां पोइ ॿियो कहिड़ो हाणे नालो? हर हर मां नाला त कोन खणंदुसि, तव्हां वरी अॻिले पॉडकास्ट में घुराइण वाइदो न कयो, मूंखे कोन नाला न ॿुधायो। हिन जा नाला खयां त तव्हां मूंखे सम्झाईंदा भलो, ॿुधाईंदा हलो न असांजे नाज़रीन खे केरु आहिनि? साईं मां छो ॿुधायां, इहा तव्हांखे तैमूर डोंकी केरु आहे? JIT ॿुधाईंदी। तारिक आराई केरु आहे? मां हिकिड़ो अर्ज़ु करे वञा, JIT जेका आहे न मूंखे घुराईंदी न जेॾी महिल न साईं, तव्हां हाणे हिन मार्क्स करे वञा। तव्हांखे ज़रूरी त कोन्हे न घुराए पोइ, सर भले घुराए, जेकॾहिं असांजे प्रोग्राम ते JIT ठहे त हा। पोइ हो त तव्हां नाला तारीफ़ त पूरो करायो न, हुनखे नोटिस त मोकिलिनि। साईं तव्हांजे प्रोग्राम ते मलिक रियाज़ जो कमु थी वियो बादशाह, हा त तव्हांजे प्रोग्राम ते JIT नथी थिए सघे? तव्हांजी प्रोग्राम खे बाक़ाइदा JIT ठहंदी साईं, इंशाल्लाह। हा हा बिल्कुल। अच्छा हाणे इहे जेके नाला आहिनि न ही जेके नाला आहिनि JIT जेके आहिनि न, मां हिकिड़ो अर्ज़ु करे वञा, JIT जेकर हिननि खे घुराए थी, हिननि सभिनी नालनि खे, वरी नाला खणूं छा? नथा खणूं, खामखार तव्हां चओ था नाला खण पराइण न, असां ईअं नथा चऊं। अच्छा असां ईअं नथा चऊं, मुंहिंजो चवणु ईअं न आहे। गैर कानूनी स्कीमुनि में हे माण्हू मुलविस आहिनि, तव्हां इहो था चओ? जी एग्ज़ैक्टली, बिल्कुलु। मुंहिंजी जेका मूंखे इंफॉर्मेशन आहे, हाणे मूंखे एविडेंस पाण घुराईंदा, ॾिसो न एविडेंस मां तव्हां फाइल नथा खणी, न तव्हां वटि जेका इंफॉर्मेशन जेका मूंखे इंफॉर्मेशन आहे ऑफ कोर्स यस, न त मां नालो की खणा साईं। सही आहे। मां माने जेकॾहिं सुभाणे हिन मां केरु तव्हांखे चैलेंज करे कोर्ट न में, मूंखे छा लाइ चैलेंज करे साईं, JIT में वञे न। न JIT त जॾहिं ठहे न, ज़रूरी न आहे। साईं मां को दफ़्तर त न आहियां न। न तव्हां अच्छा या त इल्ज़ाम खणो पिया न कि न, मां इल्ज़ाम न न बिल्कुलु, मां हिकिड़ो अर्ज़ु करे वञा, मां हिकिड़ी ॻाल्हि अञा क्लियर करे वञा, मुंहिंजो इल्ज़ाम कंहिं ते बि न आहे। मां इंफॉर्मेशन बेस्ड हिकिड़ी ॻाल्हि कई आहे, रिक्वेस्ट कई आहे JIT ठाहिण जे लाइ, उनखे मुल्ज़िम ठाहिण या उनखे क्लियरेंस ॾियण इदारनि जो कमु, मुंहिंजो न आहे कमु। तव्हां रुॻो हिन में निशानदेही कयो पर फलाणा मां निशानदेही थो कयां, जेके नाला खया आहिनि इहे माण्हू कराची में गैर कानूनी रिहायशी स्कीमुनि में मुलविस आहिनि। इन जे मथां जेको आहे ज़मीर अब्बासी हो, हाणे ॿुधायो हिन जे मथां, हिननि सभिनी मथां केरु हो? ज़मीर अब्बासी हो। तव्हां ज़मीर अब्बासी ॻाल्हाए, घणा नाला मूंखे, ज़मीर अब्बासी जी एॾी वॾी हैसियत कोन्हे जो अली हसन ज़हरी जे हाणे मूंखे ॿुधायो त ज़मीर अब्बासी मथां केरु हूंदो? केरु हूंदो अलाए? हा साईं, हाणे इहो कोन ॿुधाईंदोसां, हाणे तॾहिं तव्हां अॻिले दफ़े घुराईंदो न ज़मीर अब्बासी मथां, माना ज़मीर अब्बासी त साईं कमदार आहे न, वरी ॿिया कमदार वरी हेॾा न फलाणा टीरा जेके आहिनि, पर ॻाल्हि इहा त ज़मीर अब्बासी मथां वॾो आशीर्वाद आहे, वॾो आशीर्वाद आहे, तमामु वॾो आशीर्वाद आहे। उनजे करे यार 2 महीना थी विया न त कुझु बि न थियो आहे, छो नथो थिए? एंटी करप्शन वारनि खे थियणो घुरिजे। सोचो त सही न, तो सभु गॾु सोचो त सही न, एंटी करप्शन डिपार्टमेंट यार हिकिड़ो डिपार्टमेंट आहे गवर्नमेंट ऑफ सिंध जो वॾो सियासी डिपार्टमेंट आहे। सर ॻाल्हि इहा त जेकर ज़मीर अब्बासी 8.5 अरब जेके कॉन्ट्रेक्टर्स खे ॾिना त गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान CM साहब असांखे छो थो मोटाए ॾे यार? सोचो त सही ज़रदारी साहब, सोचो। ॿियो मूंखे हिकिड़ी शइ इहा ॿुधायो त पोइ ही माण्हू जेके आहिनि त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे ज़मीर लाइ? जीअं ही भला गैर कानूनी स्कीम्स में भला हिन जो सिस्टम हूंदो, ज़मीनूं कराए ॾींदा हूंदा या सभु शयूं, पर इन में जेको सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो इदारो आहे उहो छा थो करे पोइ? उनखे नज़र नथो अचे? साईं हाणे मार्क्स करे ॾियां, हिकिड़े डिपार्टमेंट असां वटि त जेको आहे डिपार्टमेंट जीअं हूंदा आहिनि त तव्हां 2-3 रुपया ॾेई वियो त तव्हांखे ॿुधाईंदा भाऊ 2 महीना तू रही वेंदे घटि में घटि, 4 महीना तू रही वेंदे, 6 महीना 8 महीना, साल बाल घणो थो थिए न साईं, उन्हनि ते वरी पोइ पेमेंट करणी हूंदी आहे महीने ते। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जी नौकरी ईअं अथव, मिंटनि ते थी हले, माना कॉइन्स विझंदा वञो, टक 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 करे वञनि, तव्हांखे हिकदमि रेड लाइन अची वेंदी, बाबा पतो न पैसा ख़तम पिया थियनि, पैसा विझी सां नौकरी कंटिन्यू कयूं, इज़ी लोड कराए, माना इज़ी लोड कराए न, इज़ी लोड ते तो सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी हले, नंबर 1। नंबर 2, हिकिड़ा ऑफिसर, हिकिड़ो पैरेलल वरी सिस्टम, उहो ठेको तव्हां वठी सघो था, वठो न ठेको को, बिल्डिंग कंट्रोल था ठेको वठो साईं, बहितरीन ठेको अथव, सभिनी खे पहराए जेके ऑफिसर हलाइनि था न, तव्हां ऐं मां केॾी महिल हिकिड़ो प्रोग्राम था रखूं ऐं असां हलूं था, विल गो फ्रॉम दी तव्हांजो जेको आहे अल आसिफ स्क्वायर, हितां खां पाण निकिरूं था, इहे 2 पासा डिपार्टमेंट, इन वरी अलॻि हिकिड़ो डिपार्टमेंट अथव साईं, इवेक्यूटर्स डिपार्टमेंट बोर्ड, इवेक्यूटर्स ख़बर अथव जेके उन पुराने जेके हिंदुनि जो मतरूका अबलाग जंहिंखे अॼुकल्ह औकाफ डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान ETP बि साईं। अच्छा, इन जो जेको OMC आहे, 1 मैन कमीशन साईं, असांजो मोहतरम बि अथव ऐं वेरी मच कॉम्पिटेंट शुएब सडल साहब, ही इज़ द फॉर्मर IG, ऐं तव्हांखे ख़बर आहे मशहूर ज़माना केस बि जेके बि हुजनि, ॻाल्हि आहे इहा मुर्ज़ा भुट्टो क़त्ल जो, ही इज़ द एट द मोमेंट चेयरमैन खां बि मथे उहो आहे, ऐं सुप्रीम कोर्ट जी हुन ते जेके डायरेक्शन आयल आहे,
ही इज़ OMC, वन मैन कमीशन, हिकिड़ो ई माण्हू कमीशन में 8-10 हूंदा आहिनि, उहो पाण हिकिड़ो आहे शेफ सडल नंबर 1, उनजे अंडर में आहे चेयरमैन ETPB, उहो वरी जेको आहे इदारनि पंहिंजो लॻायो आहे हाणे, उहो पंहिंजो लॻाए थो त बाबा हाणे वञी करे उनखे साफ़ सुथरो कर ऐं जेको आहे पॉलिश करे हिननि खां जेके ज़मीनूं में आहिनि ख़ाली वञी कराए, पर वीचारो उहो बि कमु न करे सघिया। उन वजह इहा आहे, हिकिड़ी ट्रेन आहे न साईं, उनजो तव्हां साम्हूं इंजन त नओं हणी छॾींदो, दॿा त पोयां पुराणा आहिनि न, थकल डिपार्टमेंट अथव साईं, सफ़ा एतिरा करप्शन जा केसिस अथनि, एतिरा कोर्ट्स में केसिस अथसि, इन में को एडमिनिस्ट्रेटर आहे, को डिप्टी एडमिनिस्ट्रेटर आहे, को रूरल आहे, को अर्बन आहे, सभु मड़ी वेठा हलनि साईं। हितां खां पाण शुरू कंदासीं हलणु, इहे जेके तव्हांजा अलाह सिफ़्ते ॿिन्ही पासे जेके आहिनि अॾा ठहियल आहिनि, तव्हांजा जेके आहिनि गाॾियूं बीठियूं आहिनि, वॾियूं बसूं बीठियूं आहिनि, ट्रांसपोर्ट अॾा साईं, इहे टोटल तव्हांजे ETPB लैंड अथव, ट्रांसपोर्ट जा अॾा जेके आहिनि न, पोइ कब्ज़ा थियल आहिनि, किराए ते ॾिनल आहिनि, ॿई किराए ते कोन ॾिनल। अच्छा, ETPB जो कानून अथव, या त तव्हां किराए ते उन्हनि खे ॾियो, या तव्हां हुनखे लीज़ करे ॾियो, हो ईअं वेठा हलनि, न सिस्टम त कंदा हूंदा, पैसा त ॾींदा, उन खां बग़ैर को हलणु ॾींदो छा? मां त इहो दौर कयां साईं, त सिस्टम हले वेठो ETPB जो अलॻि, त पोइ त ग़रीब इदारो कोन्हे, पोइ त माना चङो माल वारो इदारो आहे साईं। इदारो ग़रीब आहे, माण्हू अमीर आहिनि, ऑफिसर उन जेके आहिनि, सम्झो न ॻाल्हि खे, ऑफिस ॾिसो थकल ऑफिस, बिल्कुलु मां ॾिसी आयो आहियां। त थिंग इज़ ETPB खां पाण स्टार्ट कंदासीं, ॿई पासे कंहिं पठाण कब्ज़ो कयो वेठा आहिनि, ॼण वज़ीरिस्तान आहे, गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जी लैंड आहे, इहा अफ़गान बस्ती बि हिन जी अथव, इहा बि टोड़ियूं वरी अची विया आहिनि, अफ़गानी वेठा आहिनि, उन खां पोइ जेको आहे गन्ना मंडी जो फलाणा तीर आहे, ॿई पासा साईं, लैंड एतिरी आहे जो हिकिड़ी हिन नंढी लैंड 1 अरब जी अथव, हिते त माना खरबनि जी ज़मीनूं आहिनि, रुॻी हिते न आहिनि। गुलिस्तान जौहर वञो तव्हां, हिननि हिकिड़ो कमु चङो कयो, कॉटन एक्सचेंज वारो जेको बिल्डिंग ख़ाली करायूं आहे चंद्रिका रोड ते, उन खां पोइ FI खे हुननि ॾेई छॾियो आहे पंहिंजे ऑफिस खे रेंट ते, हलो इहो चङो कमु कयूं, एटलीस्ट जेको आहे लीगल कमु थियो, एटलीस्ट जेको आहे FI रेंट ते ॾिए थी न हुननि खे, इहो कमु चङो थियो। बट तव्हां ई मां अॻिते हलंदासीं, बैरियर टाउन ऐं ॿई पासा तव्हां चेक कजो, ॿिन्ही पासनि खे काउंट कजो त केतिरियूं तव्हां वटि जेके आहिनि सोसाइटीज़ आहिनि, नंढा बैरियर टाउन्स आहिनि भॻोल तव्हांजे, ऐं को आबाद वारो त पाण खणी हलूं न, हसन बख्शी हलंदो पाण सां, उन्हनि खे बि त चऊं त साईं ॿुधायो त सही, ही फलाणी स्कीम्स आहिनि, हिन कागज़ात आहिनि, हिननि खां पुछो, कंसर्न बि त हुजे न। असां रुॻी कचहरी त न करे अचूं न, हुते चांहि वांहि पी करे कोल्ड ड्रिंक पी करे मोटी हलिया अचूं रस्ते मां, जाम शोरो ताणी हलो। कोको ग्रीन वारो हिकिड़ो केस हो, ऐं उन्हनि मूंखे चयो साईं हमारा बड़े ज़्यादती हो गई फलां, एज ए कंसल्टेंट, त मूं चयो पेपर्स लेके आ, पेपर्स उन्हनि हुआ ई कोन, मुंहिंजो ख़ुदा जा बंदा जाली कमु सिधो मूं था खणी, चयो ॿधाईंदो मूंखे खामखा जेको, मां हथु कढी वियोसां उन खां। अच्छा, हुते हुननि फार्म हाउसिस ठाहे छॾिया अथव, हैदराबाद जे वेझो अथव, तव्हां यू आर कमिंग फ्रॉम दी हैदराबाद टू दी कराची, लेफ्ट साइड साईं 350 एकड़ ज़मीन, अच्छा इहा ठटे में पई अची, लेफ्ट साइड ठटे में थी अचे, राइट जामशोर में थी अचे, इफ यू आर कमिंग फ्रॉम दी हैदराबाद। नैब उन ते प्रोब कयो, नैब उहा ज़मीन वापसि वठी करे उहा हुनखे सीज़ बि करे छॾी, उहा ज़मीन जेका आहे गवर्नमेंट ऑफ सिंध खे नैब रिटर्न बि करे छॾी आहे। हाणे तव्हां नैब वारनि खे मञी कोन था, असां 350 एकड़ फार्म हाउसिस ठहिया पिया आहिनि, तव्हांखे खपे त जेको खपे मसइलो कोन्हे, उहो तव्हांखे मुफ़्त में ॾेई छॾींदा। हा, असां बि कोन वियासीं, मूंखे बि ॾियनि पिया हुननि खे एतिरी जाम शयूं पयूं आहिनि, हुननि खे हिन जा माण्हू आहिनि कुझु न कुझु किथे न किथे। ॾिसो न, तव्हां हिकिड़ो एरिया आहे उते वेही ट्रस्टी ज़मीन अची तव्हां कब्ज़ो करे पंहिंजो ठाहे करे फर्स्ट क्लास करे छॾियो। घणा हिन में पठान आहिनि जेका असां स्टार्ट था कयूं, अच्छा घणा हिन में जेके आहिनि गुलिस्तान जौहर में आहिनि, गुलशन इकबाल में आहिनि। तव्हां हिननि जी हिकिड़ी प्रॉपर्टी साईं, ही जेका प्रॉपर्टी आहे चंद्रिका रोड ते कॉटन एक्सचेंज वारी जेका आहे एसोसिएशन वारी बिल्डिंग, अरबे रुपए जी ज़मीन आहे, अरबे रुपए जी बिल्डिंग आहे, ऐं उहा हुननि ख़ाली कराए विया, ऑल डन। ऐं इहो जेको आहे हेड्स ऑफ टू दी चेयरमैन ETPB, बिल्कुलु उनखे सलाम आहे, इहो कमु कराए वियो। पर छा आहे जो हुनजी थकल टीम आहे, असांखे अलाए छो कोन था रखनि, कंसल्टेंट रखे ॾियनि, को असांखे मड़ी पेट्रोल ॾियनि त यकीन कयो त मां त अलाए केतिरियूं ख़ाली कराए ॾियां। पुलिस वारनि खे नोटिस ॾियूं त बाबा अचो, DC खे मां नोटिस ॾियो त अचो बाबा, एनक्रोचमेंट वारनि खे अचो बाबा ख़ाली करायूं, मां त साईं मिंट कराए ॾियां। हालत ई कोन्हे हिते डिपार्टमेंट, असांखे रखे कोन थो। असां जहिड़नि माण्हुनि खे रुॻी टीवी ते अची करे सलाम दुआ करे कचहरी करे कॉफ़ी पी करे हलिया था वञनि। चलो, मुंहिंजे ख़्याल में अॼु के प्रोग्राम में काफ़ी शयूं पंहिंजूं थी वियूं। शहज़ाद साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां आयो, ऐं इंशाल्लाह वरी इन्हनि अहिड़े क़िस्म जी मौज़ूअनि ते पंहिंजूं कचहरियूं बि थींदियूं, ऐं पाण ॿई गॾिजी करे सिंध जे माण्हुनि खे इहा मालूमात बि ॾींदा रहंदासीं, जेका
जेके करप्शन जूं कहाणियूं आहिनि उहे मंज़र आम ते आणींदा रहंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी। बिल्कुलु साईं, वरी महिरबानी। थैंक यू, थैंक यू।